श्रद्धालु हुकूमत जमायत इस्लामी जा गिरफ्तार थियल कारकुन आज़ाद करण जो ऐलान किया है। जमायत इस्लामी के अॻवान सां मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे अता तारड़ चयो त हुकूमती ख़र्च घटाइण जी कोशिश कनि पिया। संदसि चयो त हुननि मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचायो। संदसि चयो त मईशत जी बहितरी लाइ कोशिशूं कनि पिया। IMF सां मुआहिदो तइ थी वियो आहे। हुकूमत जमायत इस्लामी जा गिरफ्तार थियल कारकुन आज़ाद करण जो ऐलान किया है। जमायत इस्लामी के अॻवान सां मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे अता तारड़ चयो त हुकूमती ख़र्च घटाइण जी कोशिश कनि पिया। संदसि चयो त हुननि मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचायो। संदसि चयो त मईशत जी बहितरी लाइ कोशिशूं कनि पिया। IMF सां मुआहिदो तइ थी वियो आहे। अहम ख़बर मां कयूं पिया। हुकूमत जमायत इस्लामी जा गिरफ्तार थियल कारकुन आज़ाद करण जो ऐलान किया है। जमायत इस्लामी के अॻवान सां मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे अता तारड़ चयो त हुकूमती ख़र्च घटाइण जी कोशिश कनि पिया। संदसि चयो त हुननि मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचायो। संदसि चयो त मईशत जी बहितरी लाइ कोशिशूं कनि पिया। IMF सां मुआहिदो थी वियो आहे।